स्पेशल के खपे जा प्यार परे नथियन हथ विछोड़े वारा ॾाढा दुखिया हूंदा अस्सलाम वालेकुम, माया फ़ाइज़ा अली ऐं मुझे तमाम बेहतरीन फ्रेश एल्बम अची रहियो आहे अबीर प्रोडक्शन में ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि अली हसन ब्रह्माणी साहब ऐं ज़ाहिद हुसैन ब्रह्माणी साहब ऐं असांजा तमामु बहितरीन शाइर आहिनि जेके हिन एल्बम में साथ ॾेई रहिया आहिनि। उन्हनि सभिनीनि जूं वॾियूं महिरबानियूं। सो ईद एल्बम मुंहिंजो फ्रेश अची रहियो आहे, तमामु सुठो एल्बम आहे, सभिनीनि जी महिनत आहे ऐं हिन एल्बम खे ज़रूरु ॿुधिजो अबीर प्रोडक्शन जे यूट्यूब चैनल ते। इंशाल्लाह तव्हां सभिनीनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। प्यार परे नथियन हथ विछोड़े वारा ॾाढा दुखिया